जेको कुरान लो महफूज में हो उतों अल्लाह जे हुक्म सां जिब्रील अलैहिस्सलाम खणी आयो, जेको सभिनी मलाइकनि में अफज़ल ऐं अशरफ आहे। सभिनी मलाइकनि में इज़्ज़त वारो फ़रिश्तो ऐं उन हस्ती ॾे खणी आयो जेको काइनात में समूरनि इंसाननि खां अफज़ल ऐं अशरफ हो, मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे तरफ़ खां आयो, जिब्राईल खणी आयो ऐं काइनात में समूरनि रसूलनि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा ते नाज़िल फरमायो। अल्लाह जा किताब ॿिया बि आया, तौरात बि आयो, ज़बूर बि आयो, इंजील बि आयो, पर उहे ख़ासि वक़्तनि ते हा। जेसि ताईं दाऊद अलैहिस्सलाम हो तेसि ताईं ज़बूर जा हुक्म हा। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम आयो त ज़बूर जा हुक्म ख़तम, हाणे तौरात जा हुक्म थिया। जॾहिं ईसा अलैहिस्सलाम आयो त पोइ तौरात जा हुक्म बि ख़तम ऐं हाणे इंजील में अहकाम आया। उहे किताब मुख़्तसिर मुद्दत जे लाइ हा, छो त जिन रसूलनि ते उहे नाज़िल थिया हा उन्हनि रसूलनि जी रिसालत ऐं नबूवत बि हिकु ख़ासि मुद्दत ताईं हुई। पर ही पाक कलाम क़ुरान मजीद जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, इन जी मुद्दत क़यामत ताईं आहे। छो त ॿियो को रसूल न ईंदो, ॿियो को किताब न ईंदो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी रिसालत ऐं नबूवत क़यामत ताईं आहे, तीअं क़ुरान शरीफ़ जा अहकाम बि क़यामत ताईं। इन क़ुरान शरीफ़ सां छा थियो, जेके अबनि ॾाॾनि खां वठी काफ़िर हा 360 बुत पूॼींदा हा, जॾहिं क़ुरान आयो ईमान आंदऊं मोहम्मद मुस्तफ़ा खे क़बूल कयूं त सदियुनि सालनि जो कुफ्र ऐं शिरक ख़तम थी तौहीद अल्लाह जी आई, मोमिन मुस्लमान थी पिया। क़ुरान काफ़िरनि खे मुस्लमान कंदो आहे, मुनकिरनि खे मोमिन बनाईंदो आहे। इहा हिन क़ुरान जी बरकत आहे। मुशरिकनि खे मुवहिद बनाईंदो आहे। शिरक ऐं कुफ्र जे निजासत पलीदीअ खे कढी हिकु अल्लाह जे आॻियां झुकाए उन्हनि खे तौहीद ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे रिसालत जी तालीम ॾींदो। क़ुरान सचो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा बि सचो आहे। इन्हनि ॿिन्ही ते ईमान आणण बि सचो आहे, हक़ आहे। ऐं इन क़ुरान ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे फ़रमान ते जेको अमल कंदो उन जे लाइ जन्नत वाजिब आहे। उन जे लाइ जन्नत हौज़ कौसर जंहिं ते मिठो मदनी पंहिंजे नेकोकार उम्मतनि खे कौसर जा प्याला भरे भरे प्यारींदो। मोमिन पीअंदा, मुवहिद पीअंदा,
बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आ त प्यार ऐं मुहब्बत मां हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एक दफ़े अम्मा आयशा अर्ज़ कयो त या रसूलल्लाह दुनिया में त असां तव्हां सां गॾु आहियूं, गॾु खाऊं था, पीऊं था, रहूं था, केॾा न असांजा बख़्त भला, पर जेको सभ खां वधीक ॾुखियो ऐं सख़्तु ॾींहुं ईंदो क़यामत जो ॾींहुं। ए अल्लाह जा रसूल, उते बि तव्हांजी सुहबत असांखे हासिल थींदी, तव्हांखे ॾिसंदासूं। क़यामत जो ॾींहुं हुजे ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जो साथ हुजे त पोइ जहन्नम छा कंदो? हाँ, शफ़ीउल मुज़नबीन ख़ातमुन नबिय्यीन। बीबी आयशा शौक़ सां अर्ज़ कयो या रसूलल्लाह जन्न इन में हशर जे ॾींहुं क़यामत जे ॾींहुं बि मुलाक़ात थींदी? फरमायूं ए आयशा चार जायूं अहिड़ियूं हूंदियूं जिथे केर बि कंहिं सां मिली न सघंदो, पंहिंजो मुंहुं पाण ॾियणो पवंदो, पंहिंजो मुंहुं। फरमायूं हिकु पुलसरात ते पुलसरात ते हर हिकु शख़्स पंहिंजो पाण लॻंदो, जेका तलवार खां तिखी आहे, हेठां जहन्नम भड़के पियो थो। चई ते केर बि कंहिं ॾे न वाझाईंदो, सभु कंहिंखे पंहिंजी लॻल हूंदी त मां टपी वञा, मां टपी वञा। इते केर बि कंहिं ॾे कोन वाझाईंदो। फरमायूं ॿियो वक़्तु जॾहिं अमाल नामा सॼे हथ ऐं खॿे हथ में ॾिना वेंदा त हर हिकु शख़्स खे इहा ॻणती हूंदी त मूंखे सॼे हथ में मिले, मां सॼे हथ वारनि मञा थी पिया, अमाल नामो सॼे हथ में मिले। असहाबुल यमीन उते बि केरु कंहिं ॾे कोन वाझाईंदो, सभु कंहिंखे पंहिंजे सिर जी लॻी पई हूंदी त अमाल नामो मूंखे सॼे हथ में मिले। बाबे खे मिले थो नथो मिले का परवाह कान्हे, पुट खे मिले थो नथो मिले परवाह, मां रुॻो बची पवां। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त टियों जॾहिं अमलनि जी तौर थींदी, इंसाफ़ जी तराज़ू खड़ी थींदी, हर हिक जे अमल जी तौर थींदी, त उन वक़्त बि सभु को उन तराज़ू खे पियो ॾिसंदो त ख़ुदा करे मुंहिंजे अमाल सालिहनि जो तराज़ू पलड़ो उहो ॻरो थी पवे, ॿिए कंहिंखे न ॾिसंदो। जीअं रब पाण क़ुरान में फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नी। पीउ पुट खां भॼंदो, पुट पीउ खां भॼंदो, ज़ाल मुड़ुस खां भॼी वेंदी, मुड़ुस ज़ाल खां भॼी वेंदो, दोस्त दोस्त खां भॼी वेंदो। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे हाल में हूंदो त मूं सां छा थी। मुंहिंजा दोस्त पर जेको शख़्स हिन क़ुरान सां आहे
मां जेका आयत पढ़ी, वसीक़ अल्लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुबरा, रब तो फरमाए जॾहिं बेफ़रमाननि खे जहन्नम जे तरफ़ हकिलियो वेंदो, जीअं ढोरनि खे हकिलिबो। वाड़ में आणिबो आहे न त पोइ हिक हिक जो ख़्यालु रखिबो आहे त को निकिरी त कोन थो वञे, को ॿिए पासे भॼी त कोन थो वञे। हिते बकरार जी लठा, उते अल्लाह जे फ़रिश्तनि खे जहन्नम जे बाहि जा लकुण हूंदा। हता इज़ा जाऊहा, जॾहिं इन जहन्नम वटि ईंदा, फुतिहत अबवाबुहा, जहन्नम जा दरवाज़ा खोलिया वेंदा। जहन्नम जा 7 तबका है, जन्नत जा 8 तबका है। जन्नत जा 8 तबका, जहन्नम जा 7 तबका। जहन्नम नंढो हूंदो। बाबा माण्हू हींअर असां जंहिं घर में रहूं था त केॾो कुशादो घर आहे, कमरा आहे, विरांडा आहे, सन आहे, बुर्ची खानो आहे, कुशादो घर आहे न। हर को कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो घर कुशादो हुजे। ऐं मरण खां पोइ 6 फुट ज़मीन जो टुकड़ो, जंहिंमें रुगो टंगूं सिधियूं थियनि। मरण खां पोइ एतिरी जा केॾो बि किरोड़पति हुजे, उनखे महल ठाराए कोन न वेंदो, बंगलो कोन मिलंदुसि। गॾु गाॾे वारो बि इन्हनि 6 फुटनि में, त गवर्नर ऐं सदर साहब बि इन्हनि 6 फुटनि में। जहन्नम सोढ़ो हूंदो, जहन्नम सोढ़ो हूंदो, हिक ॿिए जे मथां सथल हूंदा। ज़मीन जी भिकूड़ हूंदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं देगड़ीअ में पाणी टहिकंदो आहे, किनारनि ताईं चढ़ी ईंदो आहे पाणी, फरमायूं जहन्नम जे बाहि में इहे जहन्नमी ईअं टहिकंदा जो जहन्नम जे किनारनि ताईं बि ॾिसण में ईंदा। पोइ जॾहिं जहन्नम ते ईंदा त जहन्नम जा दारोगा, मालिक फ़रिश्तो, उन्हनि खे चवंदा त अलम यअतकुम रुसुलुम मिनकुम, छा तव्हांजे अल्लाह जा रसूल कोन आया? अल्लाह जी हिदायत कान आई? तव्हांखे सम्झाइण वारा कोन आया? यखुसून अलैकुम आयाती, जेके तव्हांजे मथां अल्लाह जूं आयतूं पढ़ंदा। त जन्नत हिन तरीक़े सां मिलंदी, जहन्नम में हिन तरीक़े सां दाख़िल थींदो। बाबा क़ुरान में 2 शयूं बयान थियल आहिनि न। सूरह फातिहा में छा था चऊं? सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, ए अल्लाह असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार जिन जे मथां तो पंहिंजूं नेमतूं ऐं रहमतूं कयूं। उहे केरु आहिनि? अल्लाह पाण थो क़ुरान शरीफ़ में ॿिए हंधि फरमाए, उलाइका लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन, जिन जे मथां अल्लाह पंहिंजूं नेमतूं कयूं आहिनि उहे नबी ऐं पैगंबर आहिनि, सिद्दीक़ आहिनि, शहीद आहिनि, ॿिया उहे शख़्स जिन इन्हनि जी ताबेदारी कई, उन्हनि वारो रस्तो वरितो। गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, अल्लाह असांखे उन्हनि जो रस्तो न ॾेखारिजांइ जिन जे मथां तुंहिंजो गज़ब नाज़िल थियो, उहो रस्तो न ॾेखार।
गज़ब वारा जे रस्ते वारा हूंदा जहन्नम में, त पोइ जहन्नम जा दारो आहे इन्हनि खे चवंदा त अलम यअतिकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सूना अलैकुम आयाती व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। तव्हांजे अल्लाह जा रसूल कोन आया, तव्हां ते अल्लाह जो आयतूं पढ़ियूं कोन वयूं, तव्हांखे क़यामत जे ॾींहं खां डिॼारियो कोन वियो हो। क़ालू बला, उन वक़्त में सभई चवंदा त हाओ रसूल बि आया, हिदायत करण वारा बि आया, अल्लाह जे आयतुनि खे पढ़ण वारा बयान करण वारा बि आया, क़यामत जे ॾींहं जे अज़ाब खां डिॼारण वारा बि आया। पर वलाकिन हक़त कलिमतुल अज़ाब अलल काफ़िरीन, पर असां निभाग ते अल्लाह जे अज़ाब जो हुकुम जारी थियणो, उन करे असां इहे सभिनी शयुनि खे पुठी ॾेई अॼु जहन्नम में आया आहियूं। ही दीन जा जलसा, ही क़ुरान जा जलसा, इन्हीअ में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां तव्हांखे हिदायत कई थी वञे, ख़बरदार कयो थो वञे। हीअ दुनिया अॼु आहे सुभाणे न हूंदी। हाँ बाबा, हिते केॾो बि वॾो उहिदो हुजेसि, गवर्नर साहब हुजे, DC साहब हुजे, मुख्तियारकार हुजे, सदर साहब हुजे, बाबा असां दुनिया में इहे उहिदा तलब कंदा आहियूं न त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए, इंजीनियर थिए, वज़ीर थिए। हर पीउ जी इहा तलब हूंदी आहे त मुंहिंजो पुटु तरक़ी करे। पोइ गवर्नर साहब जॾहिं मरंदो त उहो बि इन मिटीअ में ई दफ़न थींदो न। उनजी क़बर बि आहे कची हूंदी, कि न क़बर में बि इहो DC साहब हूंदो, गवर्नर साहब हूंदो, सदर साहब हूंदो। जहिड़ी गॾह गाॾे वारे जी क़बर तहिड़ी गवर्नर जी क़बर। ॻाल्हि सम्झ में आई? क़बर ॿिन्ही जी हिकु जहिड़ी। पर हाणे क़बर में को DC कोन हूंदो, को गवर्नर कोन हूंदो, को सदर कोन हूंदो, पर हिन क़ुरान जो जेको हाफ़िज़ आहे, क़ुरान जो जेको आलिम आहे, हिन दुनिया में बि आलिम आहे, क़बर में बि हाफ़िज़ हूंदो, महशर जे मैदान में बि क़ुरान जो हाफ़िज़ थी वठंदो। हिन क़ुरान जो उहिदो अहिड़ो आहे जो उनखे न दुनिया जो जहान ख़त्म करे सघे, न क़ब्र जो जहान ख़त्म करे सघे, न हशर ऐं आख़िरत जो जहान ख़त्म करे सघे। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? त पोइ भलो रस्तो, भली तालीम कहिड़ी आहे? क़ुरान जी तालीम वठ। हुज़ूर फरमायो जेको क़ुरान खे यादि थो करे, क़ुरान जो जेको आलिम थो थिए, हाफ़िज़, क़यामत जे ॾींहुं पंहिंजनि मिटनि माइटनि मंझां 10 गुनहगार जिन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो, उहो अल्लाह जे बारगाह में पंहिंजे इन्हनि 10 मिटनि माइटनि जी शफ़ाअत करे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो। आलिम 70 माण्हुनि खे वठी ईंदो। इहो उहिदो आहे न। हाँ, इन क़ुरान जे इल्म जी बरकत ई आहे। असां कामयाबी हिन में न सम्झी आहे, छो त आख़िरत असांजे नज़रुनि खां ॿाहिरि आहे। असांजे नज़रुनि में दुनिया आहे, दुनिया खे पसंदि था कयूं, दुनिया जे उहिदनि खे पसंदि था कयूं, दुनिया जे माल मिल्कियत खे पसंदि था कयूं। क़ुरान जे अजर ऐं सवाब खे
मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत ऐं ग़ुलामीअ खे असां मुसलमान विसारे वेठा आहियूं। जेके ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो भी पढ़नि, इक़रार भी कनि, असां आमन्ना बिल्लाहि व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बदल मौत। इन अल्लाह खे विसारे वेठा आहिनि। अल्लाह जा 99 नाला आहिनि। ये सभु नाला अल्लाह जो तारुफ़ था कराइनि त रब केरु आहे, अल्लाह छा थींदो आहे। ओ नेमल मौला व नेमल नसीर आहे, बेहतरीन मददगार आहे। इन जहिड़ो ॿियो को मददगार कोन्हे, उहो ई मुश्किल कुशा आहे। जे फरमायो उदूनी अस्तजिब लकुम, मूंखे सॾियो त मां तव्हांजे दुआउनि खे क़बूल कयां। मूंखे पुकारियो, मूंखे सॾियो। इहे 99 नाला अल्लाह जे सुञाणप जूं शयूं आहिनि त रब छा आहे। बाबा ही नाला कंहिंखे यादि आहिनि? जॾहिं नाला असां पढ़िया ई कोन्हनि, यादि ई कोन्हनि, त पोइ असां अल्लाह खे सुञातो आहे? भाउ हिकिड़ो शख़्स थो चवे त बाबा फलाणो मुंहिंजो दोस्त आहे, पुछेसि थो त हुनजो नालो छा आहे? चए इहा ख़बर न आहे। कंदो छा आहे? इहा मूंखे ख़बर न आहे। रहंदो किथे आहे? मूंखे ख़बर न आहे। भाउ इहो हुनजो दोस्त चइबो? दोस्त जे हाल जी ख़बर ई कान्हेसि का, नाले जी ख़बर कान्हे, उनजे धंधे ऐं कारोबार जी ख़बर न आहे, उनजे घर जी ख़बर न आहे, त सम्झिबो त इहो दोस्त कोन्हे को इन। मुसलमान खां अल्लाह जा नाला पुछे तो ख़बर कान्हे, ख़बर कान्हे अल्लाह छा कंदो आहे। चए इहा मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे हीअ त ख़बर आहे त फलाणो पीरान पीर मुंहिंजो मुर्शिद हीअं कंदो आहे। मुर्शिद जी ख़बर आहे, अल्लाह जी ख़बर न आहे। ॻाल्हि सम्झ में आई? त पोइ जॾहिं अल्लाह खे असां पंहिंजो कोन कयो आहे, त पोइ रब असांखे पंहिंजो कीअं कंदो? असां मुहताज आहियूं, अल्लाह मुहताज न आहे। असांखे महिनत करणी पवंदी, अल्लाह खे सुञाणणो पवंदो, उन ॾे अचिणो पवंदो। उन करे क़ब्र में जॾहिं सुवाल थींदा, मयत जॾहिं क़ब्र में थो पहुचे त 3 सुवाल था थियनि। मर रब्बुक, पहिरियों सुवाल इहो आहे, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? सुञाणप हूंदी त ॿुधाईंदो न। जॾहिं रब खे सुञाणे ई कोन थो, ख़बर ई कान्हे, त पोइ छा चवंदो? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ चवंदो हाय हाय ला अदरी, अफ़सोस अफ़सोस मां नथो ॼाणा। ॿियो सुवाल थींदो त मन नबीयु का, तुंहिंजो पैगंबर केरु हो? अल्लाह असांजे 2 हादी मोकिलिया न, हिदायत करण वारा, हिकु कलामुल्लाह, ॿियो फरमान रसूलुल्लाह। रसूलुल्लाह बि हादी हिदायत करण लाइ असां वटि आयो। ये क़ुरान बि हुदल लिल मुत्तक़ीन, असांजे हिदायत करण आयो। पुछा इन्हनि ॿिन्ही जे बारे में थींदी। क़ुरान भी सच्चो, अल्लाह जो रसूल भी सच्चो।
कुरान बि रहमत वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। तो फरमाया असां हिन कुरान खे नाज़िल कयो आहे जंहिंमें शिफ़ा बि आहे त मोमिननि जे लाइ रहमत बि आहे। कुरान बि रहमत ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह छा फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां समूरनि जहाननि जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा खे रहमत करे मोकिलियो। ही बि रहमत आहे, हू बि रहमत आहे। जेको इन्हनि ॿिन्ही जी ताबेदारी कंदो त उनजे क़ब्र ते बि रहमत, महशर जे मैदान में बि रहमत, जन्नत में बि रहमत। ही दीन जा जलसा इन जे करे कराया था वञनि त मुस्लमाननि खे पंहिंजो ईमान यादि ॾियारियो, अल्लाह यादि ॾियारियो। दुकान हर वक़्तु यादि आहे, कारोबार हर वक़्तु यादि आहे, ज़मीन पोख हर वक़्तु यादि आहे। ॾींहुं राति इन उल्के में थो गुज़रे। जेकॾहिं मुस्लमान खे उल्को न आहे त न क़ुरान जो आहे न अल्लाह जे रसूल जो। इन क़ुरान खे ॿुधण जे लाइ, अल्लाह जे रसूल जे फरमान खे ॿुधण जे लाइ, अल्लाह जे सचे रसूल फरमायो, फरमाई अल्लाह जा फ़रिश्ता हिन ज़मीन ते फिरंदा था वतन। जंहिं जाइ ते अल्लाह जो ज़िक्र, क़ुरान जो ज़िक्र, मुहम्मद मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए थो, उहा मजलिस क़ाइमु आहे जंहिंमें दीन जी ॻाल्हि ॿोल थिए थी। उते उहे अल्लाह जा फ़रिश्ता पर खोले पखेड़े बीह था रहनि। वाह जी मजलिस आहे, वाह जी मजलिस आहे क़ुरान जी, रसूल जी, हक़ ऐं सच जी मजलिस हुजे। पाण सगुरनि फरमाए पोइ जॾहिं उहा मजलिस पूरी थी थिए, माण्हू उथी विया त हे अल्लाह ॾे मोटी था वञनि। पोइ रब उन्हनि खां पुछे थो तव्हां मुंहिंजे ॿारनि खे कहिड़े हाल में ॾिसी आया आहियो। पोइ जेके मलाइक इन मजलिस इन जलसे ते पहुता हा, क़ुरान वारे जलसे ते, तो हे मलाइक जवाब में अर्ज़ था कनि त अल्लाह असां तुंहिंजा थोरा ॿाना ॾिठा जिन तुंहिंजो ज़िक्र पे कयो, तुंहिंजी हमद ऐं सराह पे कयो, क़ुरान जूं आयतूं पे पढ़ियूं, मुहम्मद मुस्तफ़ा जूं हदीसूं ऐं सुन्नत पे ॿुधायूं। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पोइ अल्लाह थो उन्हनि खे फरमाए त जेकॾहिं इहे माण्हू इन हालत में हा, तव्हां शाहिद रहिजो त मां अल्लाह इन्हनि समूरनि खे बख़्शे छॾियो। हीअ बख़्शिश वारी मजलिस। हुज़ूर फरमायो त पोइ हिकिड़ो फ़रिश्तो अर्ज़ थो करे त रब इन्हनि में हिकिड़ो माण्हू अहिड़ो जेको तुंहिंजे क़ुरान खे ॿुधण कोन आयो, इन मक़सद सां कोन आयो। हुनजो ॿिए माण्हू में कमु हो जेको जलसे में वेठो हो, हीउ इंतज़ार में अची वेही रहियो त इहो उथे त पंहिंजो कमु चवांसि, अल्लाह तुंहिंजो क़ुरान ॿुधण कोन आयो, तुंहिंजे रसूल जी सुन्नत ॿुधण कोन आयो। उन जो छा थींदो? रब फरमायो त इहे जेके वेठल माण्हू आहे न, इहा अहिड़ी बाबरकत मजलिस हुई जो जेको ॿुधण जे नियत सां न आयो पर इन्हनि सां गॾु वेहण जे करे मां उन खे बि बख़्शे छॾियो। मुंहिंजा दोस्तो, ही मजलिसूं घटि बि थी वञनि। राग रंग जूं मजलिसूं, होटलुनि ते ॾिसंदो त टीवी जे साम्हूं अध राति ते माण्हू वेठा आहिनि। मस्जिदूं ख़ाली थी वयूं, सिनेमाऊं भरिजी वयूं, ऐं उम्मत मुहम्मद मुस्तफ़ा जी
दोस्तों, हिन वाज़ ऐं तबलीग जे मजलिसुनि खे पंहिंजे लाइ गनीमत सम्झो, गुनाहनि जे माफ़ीअ जो ज़रिया आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व ताला असांजे अचण खे, वेहण खे, ॿुधण खे क़बूल फरमाए ऐं अमल सालिह जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।